की करा किया जाऊं नथी सुजे काई बात की करा किया जाऊं नथी सुजे काई बात जानी बैठो कावड़ जे थे गई बंद मुलाकात जानी बैठो कावड़ जे थे गई बंद मुलाकात नथी सर घड़ी साथ माजी जलाल ड्राइवर कहे कलामला फरमाइशा राजकुमार भीमानी सुनील कुमार भीमानी दिलीप कुमार भीमानी दोस्तों ही शायर मेवन कुमार भीमानी जो डासुड़ी पुलिस जमादार आहे ऐं फरमाइशा ऐं फ़कीर सवाई मल जी फरमाइशा ऐं उमे मल जी फरमाइशा ऐं असांजो प्यारो भाउ मीर सरदार अली टालपुर साहब जी फरमाइशा ऐं सूरज मुफ्ती भाई दोस्तों ही सिलेक्शन शायर खानू कृपाणी तमामु थर प्रोडक्शन में कर रहे हुआ रिकॉर्डिस्ट उस्ताद साजन सिकायल ऐं मुझो प्यारो भाउ प्रेम प्यासी मजनाणी मुझे साम्हूं मौजूद आहिनि आश ॾिसी भई सजन खे कहिड़ी मयार ॾे थो उस्ताद इनायत जानी जी दिलबर मंजी जी माजो जानी अजर उठोड़ो में सफिर पियो माजो मिठो